बीमारी में खड़ी मते रहो साईं उनका पैसा फुर्ता करन उनसा ज़ुल्म था करन असां गरीबन सां इंसाफ कयो वञे 9 तारीख़ ते हितां असीं वञी रहिया हुआसीं सब्जी वठण जेको झंकात्या रोड ते असांखा बी फुर करे वापस कयो। नाज़रीन तव्हां सां हिकु ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ के शेयर करे रहिया आहियूं त बुल शाह करीम तालके में बदअमनी वधी वञणु फुरनि ऐं ॿियनि ॾोहनि में इज़ाफ़ो थियणु 2 ॾींहं अॻु झंकात्यार भरिसां सब्जी फ़रोशनि खां फुरकंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कादरुद्दीन शाह मोरी ते सुज़ुकी ड्राइवर मोहम्मद हसन उर्फ़ पोढ़ो मल्हा अनवर अब्दुल गफ़ूर मल्हा जी अॻवानी जे अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई हुई ऐं पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते ॻोठाणनि इल्ज़ाम हुयो त पुलिस सन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु न आहे। मते तो को बीमारी में खड़ी मते रहो साईं उनका पैसा फुर्ता करन उनसा ज़ुल्म था करन असां गरीबन सां इंसाफ कयो वञे। हुननि एसएसपी टनू मोहम्मद ख़ान खां घुर कई त फोरुनि जे ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे न त हू वधीक एहतिजाज करण ते मजबूर थींदा।